नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सदक़ल्लाहुल अज़ीम। कंबर शदात कोट में वारा नसीराबाद में हिन महिल तमामु घणो पाणी जो सख़्तु मसइलो आहे ऐं उहो मसइलो हथरादो आहे। चूंडियल नुमाइंदनि पाण इहो मसइलो पैदा कयो आहे। मां इहो इन करे थो चवां छो जो ज़ाती तौर ते मूंखे ख़बर आहे त मथे पाणी तमामु घणो आहे। हिन महिल जो ॿोॾि जी सूरत हाल आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसजो इन ॻाल्हि खे त कुझु टाइम खां पोइ इन वार में ॿोॾि जी सूरत हाल थी वेंदी, छो जो पाणी तमामु घणो आहे। काॾे काॾे कढंदा, इन ई तरफ़ कढंदा। इन जो मतिलबु आहे त हथरादू खोट आहे। MPA MNAs जेके बि आहिनि कंबर शदात कोट जा, इहे सभु इन ॻाल्हि जा ज़िमेदार आहिनि ऐं हिन महिल जो बिल्कुलु ख़ामोश आहिनि। चुप छो आहिनि? उन जी रीज़न असां आहियूं, मां आहियां, तव्हां आहियो। असांजे करे हू चुप ऐं ख़ामोश आहिनि, छो जो असां हिकिड़ी कोई एहतजाज नथा कयूं। ॾिसो, दुकानदारनि सां मसइलो थियो हुयो, सिर्फ़ु दुकानदार निकिता हुया। अॼु ॾिसो, आबादगारनि सां मसइलो आहे त सिर्फ़ु आबादगार था निकिरनि। अॼु उहे दुकानदार किथे आहिनि? या वरी सुभाणे ॿिए कंहिं सां मसइलो थींदो, इहे साॻा आबादगार न निकिरंदा। जंहिंसां मसइलो थिए थो सिर्फ़ु उहे था निकिरनि। ॾिसो, हीउ सिविल जेको स्ट्रक्चर आहे उहो ईअं हूंदो आहे त कंहिं हिकिड़े सां मसइलो थिए त सभु सिविल सोसाइटी जा माण्हू हुन सां गॾु वञी बीहनि। ॾिसो, मां अची बीह रहंदुसि इनशाला, पर उन सां थींदो छा? 200-400 माण्हू निकिरंदा। असां वटि ॾिसो एहतजाज आहे न, असां फॉर्म 45 वारा उमेदवार आहियूं। 47 वारनि वटि ताक़त आहे, असां वटि न आहे। असां वटि तव्हांजी ताक़त आहे। तव्हां गॾु निकिरंदव, एहतजाज कंदव, तॾहिं ही दॿाउ में ईंदा। ॾिसो, ही तव्हां सां मां पहिरें ॾींहं खां वठी चवां थो, ही चूंडियल नुमाइंदा तव्हां सां सियासतदान नफ़रत कंदा आहिनि, तमामु सख़्तु नफ़रत कंदा आहिनि। एतिरी नफ़रत शायदि ई कोई कंहिंसां कंदो हुजे जेतिरी इहे सियासतदान तव्हां सां कंदा आहिनि। पोइ कमु तव्हांजो कमु कंदा छो? हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ड्रिज जे करे तव्हांजो कमु कंदा। जेकॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदव, जेकॾहिं एहतजाज कंदव त ही तव्हांजा कमु कंदा ऐं हिननि जा चङा बि कंदा। कीअं न कंदा कमु? जे तव्हां हिनखे ड्रिजारे त हिनखे ॾेखारियो त सी तव्हां इहो सभु कुझु करे सघो था। ॾिसो, 200-400 माण्हू निकिरंदा। हाणे बिल्कुलु मूंखे ख़बर आहे, हाणे आबादगार निकिरंदा। अॻु में दुकानदार निकिता हुया। कुझु टाइम खां पोइ जंहिंसां ज़्यादती थींदी उहे ई निकिरंदा। अमन अमान जो मसइलो जंहिंसां थिए थो, उहे पोइ बाद में उहे सिर्फ़ु उहे ई था निकिरनि जंहिंखां फुर थी आहे, सिर्फ़ु उहो ई एहतजाज करे थो। ॾिसो, सिविल सोसाइटी जो स्ट्रक्चर ईअं हूंदो आहे त बाबा तव्हां सभु गॾिजी करे निकिरो। मां एहतजाज जी कॉल ॾियां थो, तव्हां मूंसां सभु गॾिजी करे निकिरो। ॾिसो, जॾहिं जेसि ताईं हज़ारे माण्हू न निकिरंदासीं तेसि ताईं हीउ मसइलो हल न कंदा। ॾिसो, हीउ सिंपल मसइलो आहे। पाणी पहुचाइणो हुयो न, त शुरू खां वठी हिननि खे ख़बर हुई त घाटी कोन्हे, या जेके बि मसइला आहिनि, जेको बि हींअर बहानेबाज़ी कनि था, इहे सभु मसइला हिननि खे अॻु में ख़बर हुई न। इहे नवां ई हाणे कोई चूंडियल नुमाइंदा हाणे आया आहिनि। 30-40 साल खां वठी इहे साॻा ई माण्हू आहिनि। छा हिननि जा इहे साॻा ख़ानदान न आहिनि जेके असां वटि हुकूमत कनि था? छा हिननि खे ख़बर न हुई त इहे मसइला आहिनि असां वटि? हाणे हिननि खे ख़बर पई आहे त फलां मसइलो थी वियो, का घाटी न हुई या को अहिड़ो को मसइलो थी वियो। बाबा, हिननि खे शुरू खां वठी ख़बर हुई। हीउ पाण तव्हांजा इहे मसइला हल नथा कनि, छो जो जेकॾहिं इहे मसइला हल कंदा तव्हां ताक़तवर थींदव। जेकॾहिं तव्हांखे हीउ तव्हांजो हक़ ॾेई छॾींदा त तव्हां हिननि जी औताक़ ते कीअं वेंदव पंहिंजो हक़ घुरण जे लाइ? तव्हां जॾहिं हिननि जी औताक़ ते वेंदव त हीउ तव्हांजे मथां अहसान कंदा, तव्हांजो हक़ तव्हांखे ॾेई छॾींदा। जेको तव्हांजो हक़ आहे उहो तव्हांखे ॾींदा, तव्हां ते अहसान बि कंदा ऐं पोइ तव्हांखे चवंदा त हाणे वोट बि ॾियो ऐं असांखे सपोर्ट बि कयो। इहो स्ट्रक्चर ठहियलु आहे हिननि जो। ॾिसो, तव्हां जेसि ताईं गॾु ॿधी न कंदो, आवाम जेसि ताईं ॿधी न कंदी, मसइलो हल न थींदो। एहतजाज कयो, हज़ारनि जी तादाद में ॿाहिरि निकिरो। हिन जे अलावा ॿियो कोई मसइले जो हल न आहे। ॾिसो, मां तव्हांखे हाणे अमन अमान जो जेको मसइलो आहे केॾो घणो ख़राबु थी वियो आहे। तमामु जेको हाणे ऑफिसर जेको आहे उहो हफ़्ते 15 ॾींहं खां वठी कंहिं थाणे में टिके कोन थो। हुनजी रीज़न छा आहे? पैसा। मां तव्हांखे दावा सां थो चवां, तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी अफ़वाह फैलायो त कोई चोर पकड़िजी पियो आहे थाणे में, नसीराबाद या वारा थाणे में। मां तव्हांखे गारंटी सां थो चवां, कोई न कोई चूंडियल नुमाइंदो फ़ोन कंदो। तव्हां कूड़ी अफ़वाह फैलायो त बाबा कोई चोर हिते पकड़िजी पियो आहे। कोई न कोई चूंडियल नुमाइंदो फ़ोन कंदो ऐं चवंदो छॾियोसि, छो जो हुननि खे ख़बर आहे असांजा माण्हू आहिनि। ॾिसो, हीउ तव्हां सां हासकारी इहो सभु कुझु कनि था। इन करे था कनि ताकी तव्हां मजबूर थियो ऐं तव्हां हिननि ॾे वञो। ॾिसो, ॿियो रस्तो मां तव्हांखे ॿुधायां थो, एहतजाज कयो। इहो असांजो राइट आहे। आईन असांखे हक़ ॾिनो आहे एहतजाज कयूं ऐं एहतजाज ईअं कयूं जो हज़ारनि जी तादाद में ॿाहिरि निकिरूं, पोइ ई मसइला हल थींदा। हिन जे अलावा ॿियो को मसइले जो हल न आहे। जज़ाकल्ला।